हाय सामीन असी तव्हां सां FM 101 रेडियो पाकिस्तान मिठी स्टूडियो मां मुखातिब आहियूं। औरतुनि लाइ हफ़्तेवार प्रोग्राम पेश कजे थो साड़ियुनि सथ। अस्सलामुअलैकुम। सर्दियों प्रोग्राम साड़ियुनि सठ साण करे आऊं हाज़िर ख़िदमत आहियां। प्रोग्राम जी मेज़बान मरियम सदीक़ा। पेशकार आहे अल्ताफ़ हुसैन लिगारी ऐं अॼु असांजो आवाज़ तव्हांजी समाइतनि ताईं पहुचाइण में असां सां गॾु फनी मुआविन आहे प्रेम हमीराणी। जी सर्दियूं कीअं आहियो? उमेद त हमेशह जी अॼु बि ख़ुशबाश ऐं ख़ैरियत सां हूंदियूं ऐं असांजी दुआऊं आहिनि त जिते बि हुजो शल अल्लाह ताला जी रहमत तव्हां सभिनी ते वसे। सर्दियुनि प्रोग्राम साड़ियुनि सठ ठीक 10:30 बजे ताईं जारी रहंदो ऐं असांजी भेनरूं हमेशह जीअं असां सां गॾु शामिल प्रोग्राम थियनि थियूं। पर भेनरुनि खे हिकिड़ी इहा गुज़ारिश आहे त जेके बि तव्हां मवाद मोकिलियो थियूं त उहो थोरो जल्दी मैसेज में मोकिले छॾंदी वञो, छो त पोइ देरि सां पहुचण सां जेके आहिनि उहो रहिजी वञे थो, वरी असांखे अॻिले हफ़्ते हुनखे शामिलु करिणो पवे थो ऐं पोइ तव्हांजी शिकायतूं थी वेंदियूं आहिनि त अभी असांजो नालो जेको आहे ऐं जेको असां टिप्स वग़ैरह मोकिलिया उहो असां प्रोग्राम में शामिलु न करे सघिया आहियूं। त इहो थोरो कजो त जेकॾहिं या त हिकिड़ो ॾींहुं अॻु में ई तव्हां मोकिले छॾींदा वञो त असां उहो बि जेको आहे नोट करे वठंदासीं ऐं तव्हांजे नाले सां जेको आहे ॿियनि ताईं पहुचाए सघंदासीं। सर्दियुनि प्रोग्राम में शुरूआत कयूं था रमीला ॾेसराणी जी मोकिलियल वारनि जी टिप्स जे हवाले सां। हिन लिखी मोकिलियो आहे, काफ़ी सारो अधी लिखियो आहे, वारनि जी ख़ूबसूरती खे कीअं बरक़रार रखिजे। शुरूआत इन सां ई कयूं था छो त औरतुनि खे सर्दी जे मौसम में तमामु घणी परेशानी थिए थी। वार उन्हनि जा जेके आहिनि ख़ुश्क थी वञनि था छो त मौसम बि अहिड़ी ख़ुश्क हूंदी आहे त उनजे करे काफ़ी सारी परेशानी थियनि थियूं। ॾिसूं था हिन दी छा लिखी मोकिलियो आहे ऐं उनजा टिप्स कहिड़ा आहिनि त असां पंहिंजे वारनि खे कीअं ख़ूबसूरती खे कीअं बरक़रार रखे सघूं था। रमीला लिखियो त वार औरत जी ख़ूबसूरती जो अहम हिसो आहिनि। वॾा घणा मज़बूत वार रखणु हर औरत जी ख़्वाहिश हूंदी आहे ऐं वारनि जे ख़ूबसूरती जो न कुझु टोटका इस्तेमालु कंदी रहंदी आहे। सभ खां पहिरीं अव्हां पंहिंजी खुराक ते तवजो ॾियो। अव्हां छा था खाओ? जेकॾहिं कुझु तेज़ मसाला या किनी शयूं अव्हां जी खुराक में शामिलु आहिनि त मतिलबु अव्हां पाण पंहिंजे वारनि सां ज़ुल्म करे रहिया आहियो। अव्हां पंहिंजी खुराक में खीर मच्छी फ्रूट इस्तेमालु कयो। उन सां वारनि खे प्रोटीन ऐं विटामिन मिले थी ऐं वारनि खे मज़बूती मिलंदी आहे। जेकॾहिं अव्हांजा वार सफ़ा ख़ुश्क ऐं ख़राबु आहिनि त पोइ अव्हांखे वारनि ते ख़ासि तवजो जी ज़रूरत आहे। सभ खां पहिरीं ख़ुश्क वारनि में तेल सां मसाज करणु लाज़मी आहे। हफ़्ते में 2 भेरा वारनि में तेल हणो ऐं वारनि जी सुठी तरह मालिश कयो ऐं कुझु देरि वारनि खे छॾे ॾियो ऐं कलाक खां पोइ वारनि खे सुठे शैम्पू सां धोई तेल कढी छॾियो। सर्दियूं जेकॾहिं वार साफ़ थी वञनि त पोइ वारनि जे हिसाब सां हुनमें कंडीशनर हणो ऐं हुन सां न रुगो वार तव्हांजा नरम थी वेंदा ऐं पंहिंजी मख़सूस ग़िज़ा पिणु उन्हनि खे मिलंदी रहंदी। औरतूं पंहिंजे वारनि में जे लाइ घणो करे फ़िक्रमंद हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे वॾा करणु ऐं उन्हनि जी ख़ूबसूरती लाइ मुख़्तलिफ़ तेल इस्तेमाल सां वारनि में केमिकल वारनि खे ख़राबु पिणु कनि था ऐं नवां हेयर कलर इस्तेमालु करण बजाए हिकु ई कंपनी जो कलर इस्तेमालु कयो त जीअं अव्हांजे वार उनजा आदी थी वञनि ऐं ॿियनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रहनि। वारनि में तेल जो बि इस्तेमालु कयो। आलनि वारनि में कॾहिं बि खणी न हणो। विटामिन प्रोटीन जो इस्तेमालु पंहिंजी खुराक में ज़रूरु शामिलु कयो। वारनि जा 2 क़िस्म हूंदा आहिनि, आला वार ख़ुश्क वार ऐं फूकियल वार, सिल्की वार छला वार ऐं ॿिया बि। जेकॾहिं अव्हांजी खुराक सुठी आहे त अव्हांजा वार बि सेहतमंद थी सघनि था। जिन जा बि वार ख़ुश्क आहिनि उन्हनि खे हर मौसम में परेशानी थिए थी। वारनि में मसाज लाज़मी आहे। वारनि खे रत मिले थो।
नारियल जो तेल वारनि लाइ बहितरीन आहे। हफ़्ते में 2 भेरा ज़रूरु हणो। वारनि जी बाक़ाइदा ट्यूमिंग करायो त जीअं ॿिनि मुन वारा वार जेके आहिनि उहो ख़तमु थी वञनि। ऐं हर वक़्तु ढकण सां उनजो वारनि जो पघर वारनि खे ख़राबु रवैये में का तब्दीली आहे त तव्हांखे घुरिजे त उनजी ॻाल्हि ॿार खे मालूम कयो त उहो ईअं छो करे रहियो आहे। कुझु ॿार पंहिंजी माउ उस्ताद ऐं दोस्त खां नाराज़ हूंदा आहिनि या उन्हनि ते कावड़ हूंदी त उनजो इज़हार पंहिंजे रवैये सां कंदा आहिनि। कुझु ॿार रड़ियूं करे ॻाल्हाईंदा आहिनि, अजायूं शयूं उछलाईंदा आहिनि, भेण भाइरनि खे मारकुट कंदा आहिनि त सम्झी वञो उन्हनि जे पोयां का न का ॻाल्हि ज़रूरु आहे। इन लाइ ज़रूरी आहे त माउ ऐं ॿार जी ॻाल्हि ते सख़्ती करणु हुजे, उन्हनि खे प्यार सां सम्झायो। औरतूं पंहिंजी ज़िंदगी में या घर जे कमकार में एॾियूं मसरूफ़ हूंदियूं आहिनि जो ॿार खे स्कूल ट्यूशन ते मोकिले सुठी मानी ॾेई सम्झनि थी त उन्हनि जी ज़िमेदारी पूरी थी वई आहे। ऐं उहो ई रवैयो ॿार खे न रुॻो बाग़ी करे थो पर उनजे रवैये में तब्दीली बि आणे थो। ॿार खे ख़ासि तवजो जी ज़रूरत हूंदी आहे, ख़ासि करे स्कूल वेंदड़ ॿार घणी तवजो घुरंदो आहे। मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त पंहिंजी माउ खां दोस्तनि जे बारे में पुछे। अक्सर माइरूं ॿारनि खे स्कूल जी ॻाल्हियुनि ते धड़का ॾेई चुप कराए छॾींदियूं आहिनि। ॿार जी ॻाल्हि ॿुधण खां लाइ तयारु न हूंदियूं आहिनि, बसि पाण ॿार ते रोब रखणु पसंदि कंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं ॿारनि खे टीचर बिना वजह जे बि धड़का ॾींदी आहे। ऐं इहा ॻाल्हि ॿार पंहिंजी माउ खे ॿुधाइणु चाहींदो आहे पर माउ ॿुधण जे लाइ तयारु न हूंदी आहे। या ॿार जी का बि शइ या ॿियो को ॿार खणी वेंदो आहे त हीउ ॿार वठी न सघंदो आहे। त मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त संदसि माउ स्कूल हले उन ॿार खे धड़का ॾेई ऐं उहे माइरूं ईअं करण खां पासो कंदियूं आहिनि। या अक्सर माइरूं ॿियनि ॿारनि जी शिकायत ॿुधण जे लाइ तयारु ई कोन हूंदियूं आहिनि। ॿारनि खे ॿुधो, उन्हनि जे मसइलनि ॾांहुं ध्यानु ॾियो ऐं ॿारनि खे इज़हार जो मौक़ो ॾियो। रुॻो नंढनि ॿारनि जी न पर घर जे वॾनि ॿारनि जी ॻाल्हि बि अव्हां ॿुधो, उन्हनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियो। जेकॾहिं ॿार खे अव्हां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾींदा त उनमें न रुॻो एतमाद वधंदो पर उनजे ॻाल्हाइण सां अव्हांखे इहा ख़बर पवंदी त तव्हां उनजे ॿारनि खे कहिड़ा मसइला आहिनि ऐं उन्हनि खे हल करण जी कोशिशि कयो। न त ॿार ॿाहिरि कंहिं ॿिए माण्हू में पनाह ॻोल्हींदो पर ख़बर न आहे उन्हनि खे कहिड़े पासे वठी वञे। उन सां ॿार खे नुक़सानु रसी सघे थो। ॿारनि ते तवजो ॾियण सां गॾु ॿारनि जी ॻाल्हि ॿुधो ऐं उन्हनि में दिमाग़ पैदा कयो। सत्य इहो हुयूं कुझु अहम ॻाल्हियूं ॿारनि जे हवाले सां। यकीननि ॿार जेके आहिनि सुठे मुआशिरे में जेकॾहिं उन्हनि खे सुठो तरबियत मिले थी ऐं सुठी मोट मिले थी त उहे सुठा इंसान थी वञनि था। ॿी नस्बत में उहे जेके आहिनि हिकु नाकाम शहरी बि थी सघनि था। त कोशिशि कयो पंहिंजे ॿारनि ते तवजो ॾियो ऐं उन्हनि जो ख़्यालु रखो। प्रोग्राम में शामिलु कयूं था ही नग़मो। लगायुम
सर्दियूं हाणे हलूं था सिलसिले किचन कार्नर तरफ़। ऐं असां अॼु किचन में जेको आहे थाल कबाब ठाहिण जी तरकीब साण करे आया आहियूं। यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी। सर्दियुनि घुरबल शयूं आहिनि त गोश्त अधु किलो, साओ बसर 1 पाव, सावा मिर्च 6 अदद, थूम 6 जोए, अदरक नंढो टुकर, लूणु 1 चम्मच, ज़ीरो 2 चम्मच, गरम मसालो 1 चम्मच, ब्रेड स्लाइस 2 अदद। मसालो तयारु करण लाइ बसर फ्राई कयो ऐं कटियल 1 प्याली में रखी वठो। ॾही 1 प्याली, लूणु ज़ाइके मुताबिक़, सावा मिर्च 2 अदद, टमाटा 2 अदद, बसर फ्राई अधु कप, मक्खण 100 ग्राम। सर्दियुनि ठाहिण जो तरीक़ो कुझु इन रीत आहे त गोश्त धोई ख़ुश्क कयो ऐं चोबर में उनजो कीमो ठाहे वठो। बसर जी गंढ, सावा मिर्च, साओ बसर, अदरक, थूम, गरम मसालो ऐं डबल रोटी स्लाइस ग्राइंड कयो। ग्राइंड थियल मसालो कीमे में मिलायो। 1 प्याली में ॾही के में फ्राई बसर, मिर्च ऐं ज़ीरो मिक्स कयो। कीमे जा मर्ज़ी मुताबिक़ साइज़ कबाब ठाहियो। 1 नॉन स्टिकी थाल में थोरो मक्खण हणो। हाणे उनमें तरतीब सां कबाब रखी मथां ॾही विझी छॾियो। सावा मिर्च, टमाटा, बसर ऐं मक्खण विझी छॾियो। हाणे उनखे ओवन में 280 डिग्री ते अधु कलाक बेक करे छॾियो। जेकॾहिं ओवन न आहे त थाल बजाए थाल खे तए ते रखी उन ते हल्की बाहि ते दम कयो। अधु कलाक खां पोइ तव्हांजा कबाब तयारु थी वेंदा। साई चटनी सां नोश फरमायो। सर्दियूं मालियार खां इकरा बजीर ऐं उरुसा बजीर शामिल प्रोग्राम थियनि। सुमरा कॉलोनी खां आयशा, मेहरुनिसा ऐं ख़ालिदा ऐं मिठी बस टर्मिनल खां सूमल दर्स, बैना फातिमा ऐं जमीयत दर्स। उनखां अलावा राणी उन्नड़, बेनज़ीर ऐं सभाई उन्नड़ बि शामिल प्रोग्राम आहिनि। प्रोग्राम में शामिल कयूं था ही ख़ूबसूरत नगमो। अचो त गॾिजी ॿुधो।